असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतं गमय। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः। प्रभु परमात्मा जो ध्यान धरींदे संत सतगुरन जे चरण कमलन ने नतमस्तक थींदे उनजे चरणन जी धूड़ मस्तक ते लाईंदे सभिनी आयलन हाज़रीन भावरन के मुझो हृदय से नमस्कार आ। संगत में साईं आ मां सभिनी को आशीर्वाद वठांदो। अज पहिरियों तो सभिनी काउंसिल के भावरन जो भोजन की वेनती निमंत्रण जिते कयला लेट थे थी उन लाइ खेमिया वठंदा। डॉक्टर साहब के भी 10 बजे टाइम हुयो आई के बारे में बुधाइण जो जेको भावर उनके वठी आयन उनको भी थोड़ी खेमिया वठिजे थी। माता धनी देवी पहुंची चुकी है चवाएं टाइम उनके स्वास्थ्य जो ध्यान रखते उनके पहिरियों टाइम दिनों से हूँ तो भाव हो डॉक्टर दयाल आशा मोहनलाल तलरेजा नासिक आया पहिरियां प्रोग्राम उन बुधो पर माता के मैं 11 बजे चवायो जान अची वेंदा उनको भी हली खिमिया वठां तो मुझा भावर उनके थोड़ो 2 अखर प्रेम से गाल्हाइण वेनती रखना पवंदा। अज 2 मौका संत बाबा सुधाराम साहब जन जो 43 वार्षिक निर्वाण उत्सव और 25 साला रजन जयंती जे जी उद्घाटन थो तीन वर्षी साहब जो भी उन से गडोगड शुरुआत थी हुई पाठ साहब जी पर उन से गड हाँ संत कंवरराम साहब जो है अधिवेशन सुभाणे 2 साल अग में गड थियल मिशन की मीटिंग जो भी वधिक व्यापक रूप से सुभाणे ते रखियो वियो है। तो उन्हीं के ध्यान में रखते
हीअ मिशन हिते छो गठित कई वई और हे बंदो गंदो दासन दास चरणनि जो दास, हिन खे जेॾो इहो चयो थो वञे साम्हूं नेकी खे सिधो कुहाड़ो हणणो आहे। शिल सतगुरु संत पंहिंजो कनि। मां संतनि जो नातो बि सतगुरु साईं कंवरराम साहिब सां और पंहिंजो भाव बि मां व्यक्त कयां जेकी सहजे सहजे प्रभु कृपा सां गुज़रियो आहे। अॻ में मां कंहिंखे रखां जंहिं लाइ मिशन गठित कई वई। संत शास्त्र असांखे चवनि था प्रभु कृपा सां जेसिताईं असांजे जीवन में वैराग न ईंदो पूरन तरह सां हे संसार वाकई राग द्वेष में हलंदो। पर इन खां मथे उथे प्रभु कृपा तॾहिं चई वई जॾहिं पूरन तरह सां हृदय में वैराग प्रकट थींदो तॾहिं जीव जे हृदय में विवेक सही तरीक़े सां उजागर थींदो। और विचार जो सही परमार्थी सूरज उभरंदो। हिकु वहिंवारी वीचार थींदो आहे, ॿियो परमार्थी वीचार थींदो आहे। त कुछ कुछ संतनि जा अहिड़ा मिसाल मिलनि था। असांजे रोहल साहिब जो जंहिं विषय ते हलूं था असां सतगुरु साईं सतराम दास साहिब कंवरराम साहिब के पाण ॼण जरवारनि खां वठण आया और अहिड़े ई तरीक़े सां सतगुरु साईं सतराम दास साहिब जन पंहिंजे जतोइन डिस्ट्रिक्ट सखर तहसील पनवाकल पहिरियों ई तालुको लहण सां उन जो गांव आलम खान जतोई ज़मींदारनि जे नाले सां ॻोठनि जा नाला रखिया वेंदा हुआ। उन सां गॾोगॾु हिकु मील ते हाजी खान ॻोठ हुयो जिथे सचन साईं जी भजन हुयो। संत कंवरराम साहिब और साईं सतराम दास साहिब जे आम माण्हू चवणी में भगत चई वेंदी आहे, पर संत लोग उन्ही खे भजन चवंदा हुया। धार्मिक पुरुष संत गिरीपुरी सन्यासी जेकॾहिं संत जे मां ॿाहिरियों अखर वारी साॻो ई भगत में ईंदा त उहो उन्हनि खे भजन सम्झी करके उहे भजन में तत्पर थी करके प्रभु लीन थी वेंदा हुआ। संत कंवरराम वाह जे भजन करे वियो। भजन उहा शइ जेकी हृदय में ज्ञान मिलियल आहे उहो मुख मां निकिरी ॿियनि जे कननि ते पहुचाईंदे साथ साथ पंहिंजे कननि में बि उहो आवाज़ वेंदे वरी हृदय में वञी करके और उहो रूप अख्तियार करे उन वचननि खे मनन निध्यासन करके शब्द जो रूप थिए। इन जो नालो आहे भजन। हे त हिकु मील ते ॻोठ हुयो, पर कई मीलनि खां संत जे भजन ते ईंदा हुया। ॻोठाणी सिंधड़ी हुई जेके सेसाऊं कंदा हुआ, पंच लोग मनाइनि, आसन पासन ते चिठियूं लिखनि, कई ॻोठनि जूं पंचा थियूं अचनि, पर संत जे भजन में हिंदुनि खां वधीक मुस्लमाननि जी अॼु पार्टीशन खां पोइ छा पर अॻ में बि आदमशुमारी उन्हनि जी वधीक हुई। उन्हनि खां वधीक उन्हनि जी ख़ल्क़ ईंदी हुई।
साईं कंवरराम साहिब जन जी थोड़ी मां विशेषता चई, बाक़ी हेॾे खणी ईंदुमि। गुरु नानक साहिब जन जगत गुरु साधनाऊं करे 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 कोई सिद्ध थियो, कई वक्त लगन, जन्म लगन। उन्हीं सिद्ध लोक में पहुचण खां पोइ बि गुरु नानक साहिब जॾहिं जॾहिं सिद्ध लोक में विया, तॾहिं सिद्धनि पहिरियों अखर इहो पुछी विधो जेको शायदि ॿार बि कोई पुछे, तूं हिते कीअं पहुतें? यानी उन सिद्धनि खे बि सिद्ध लोक पहुचण खां पोइ उन जो अहंकार दूर कोन थियो हो। उन्हनि खे संवादन कंदे आख़िर चाखणियूं बि उन्हनि जे मस्तक ठोकणियूं पयूं उन्हनि जे अहंकार खे दूर करण जे लाइ। उहो गुरु नानक पातशाह जेको हिंदू मुस्लिम जी एकता बणाए रखण जे लाइ रूप वरितो, हिकु पासे हिंदू हिकु पासे मुस्लमान। अॼु बि असांजो ज्ञानी संत सिंह मिस्किन साहिबु चवंदो आहे भई असांजे सिख लोकनि उहा छबी भ्रष्ट करे छॾी आहे जेका गुरु नानक जी हुई। कहिड़ी हुई? जेका पुराणी तस्वीर आहे आदि खां साहिब वृक्ष जे हेठों कंध झुकियल आहे, वेठा आहिनि, हिकु पासे बालो आहे हिकु पासे मर्दानो आहे। तव्हां मेला मल्हायो, हिंदुनि खे बि नींढ जो, मुस्लमान खे बि नींढ जो। गुरु नानक पीरनि जो पीर हो, गुरु नानक मीरनि जो मीर हो, फ़क़ीरनि जो फ़क़ीर हो। उहा ई और गुरु नानक फ़क़ीर जे अख़्तियार कंदे उन जूं जेके चवणियूं थियूं उहे पूरन रूप सां वहिंवारक रूप में न आयूं, पर उहे भाई कंवरराम साहिब जे वहिंवारक रूप में पूरे जो पूरियूं उतरियूं। जेके सत्य जा गुण आहिनि, सत्य जो पथ चइबो आहे, जंहिंखे सत्य जो पथ चइबो आहे उन पथ खे धर्म चइबो आहे। सत्य अदृश्य आहे, सत्य जो कोई पथ न थींदो आहे। सत्य जे पथ खे धर्म चइबो आहे। उहो धर्म प्रगट रूप में आहे, सत्य अदृश्य रूप आहे। जेके धर्म जा गुण सत शास्त्रनि चया आहिनि उहे प्रगट रूप में हिन संत में सभु ज़ाहिरा ज़रूर हुया। दया हुई, खिम्या हुयो, तृष्णा खां रहत हो, सरल स्वभाव हुयो, सभिनी मां गुण गिराही हुयो। खिम्या, दया, मृद बचन, सील, सोच, तप, दान, ये सभु उन में गुण प्रगट रूप में संत में हुया। त हिंदू, मुस्लमान, कौमा, ज़मींदार, हेठि खां मथे ताईं ऑफिसरी लाइन में जेके बि खाता हुया संत वटि भजन में जाथे पहुचे उते सभु जो सभु पहुचनि और गुरबाणी जो शब्द चई करके और गाथाऊं हिंदुनि जूं और कलाम फ़क़ीरनि जा। राजा हरिश्चंद्र जी कथा, पूरन भगत जी कथा, विक्रमाजीत जी कथा, हिकु हिकु विषय ते कीअं उहे दानी हुआ, कीअं वचन पालना कंदड़ हुया। ॿिन्ही खे बणाए रखणु हेॾी सारी ख़लक़त खे संत कंवरराम साहिब जी इहा एॾी विशेष देन हुई। और संत कंवरराम साहिब, बसि मां ॿ विशेष गुण संत कंवरराम साहिब जा चवां त जंहिं नगर में आयो व्यक्तिगत कार्यनि खां वठी वेंदे सार्वजनिक कार्यनि ताईं उन नगर जे सुवालनि खे उन नगर में पूरो कयो। पर प्लस ॿियनि शहरनि नगरनि जा बि जेके सुवाली आया व्यक्तिगत उन्हनि जा सुवाल बि पूरा कया। पर सार्वजनिक कार्य काथे धर्मशाला हुई, गौशाला हुई, पौशाला हुई, शमशान भूमि हुई, दरबार हुई, उहा उन नगर में रही करके उहा शइ ठहराई। उन जो सुवाल कंहिं ॿिए नगर में खणी न वियो। अहिड़ा केतिरा मिसाल सिंध जा मिलंदा, मूंखे इन रूपनि जूं ख़ासि लिस्टियूं आहिनि। जंहिं वक़्तु थोड़ा कुझु सेठियूं पुरुष हुया, बाक़ी सिंधड़ी असांजी फ़क़ीरनि जे असर करके संतोषी हुई। बनी ॿारो सभिनी खे हुयो, गुज़र बसर आनंद सां हुयो, अलाह भरोसो हुयो। ठीकु आहे, अॼु साईं ॾिनो आहे, साईं अॻियां बि ॾींदो। इन रूपनि में एतिरी स्थिति हूंदे सिंध में उन वक़्तु बि 25,000 झोलियुनि में अचनि, गौशालाऊं ठहनि। मां उन विषय खे खणी अचां त जेको 100 साल अॻु में साईं सतराम दास साहिब, साईं कंवरराम साहिब इहे लक्ष्य
गुरु नानक साहब जे हिकिड़े ई शब्द खे चरितार्थ कयूं। सिद्धनि पुछो त गृहस्थी छाखे चइजे, गृहस्थी जो कल्याण छा में आ? त हिकिड़ो ई जवाबु ॾिनो, पुण्य दान का करे शरीर, पुण्य दान का करे शरीर सो गिरही गंगा का नीर। जेको पुण्य दान जो शरीर पंहिंजो बणाए छॾींदो उहो गृहस्थी ही गंगा जे नीर समान शीतल और शुद्ध थी वेंदो। संत कंवरराम साहब चयो त हिन गृहस्थनि खां ॿियो छा थींदो? ऐं असांजे संत मत में बि गुरुमत में बि अखर ई बछड़ा चयूं त साईं खे हृदय में यादि रखो और भाणे खे मिठो करे मञियो, जंहिंखे सिंधी में चऊं रज़ा ते राज़ी रहो। बसि अखर इहे ॿ धारणा आहिनि। और असां गृहस्थी आहियूं। गृहस्थी जीव खे छा न खपे, छा न खपे? हे संसार गृहस्थनि और वैश्यनि जो आहे। ब्राह्मण विद्या पढ़नि पढ़ाइनि, यज्ञ कनि कराइनि, दान वठनि ॾियनि, खत्री सरहद संभालनि, शूद्र शेवा कनि, बाक़ी संसार सॼो वैश्यनि जो। वैश्य खे वहिंवार जे वधाइण में कोई संतोष करण जी नीतियुनि में इजाज़त कान्हे। वहिंवार वहंदा वैश्यनि जा, तॾहिं हज़ारे लखे माण्हू फैक्ट्रियुनि में उन कारखाननि में नौकरियूं करे पंहिंजो गुज़र बसर कंदा। इन भावना सां असां पंहिंजे वहिंवार खे सदाई वधायूं। संतोष ब्राह्मण जो मूल धर्म आहे, संत जो मूल धर्म आहे। सो बाक़ी सुबुह खां वठी महिनत करे असांखे जेकी रात जो कमायूं, जेकी साईं ॾे, उन लक्ष्मी माता सम्झी करके भगवान नारायण जी स्त्री असांजी माता खे मस्तक ते रखी, मुंहिंजा साईं जेकी तो ॾिनो आहे मूंखे लख शुक्राना आहिनि। पोइ उन खे ॻणणु वेहे, मतां मन घटि वधि न थिए त कल्ह साईं हेतिरो ॾिनो, अॼु घटि छो ॾिनई। इन जाइ ते असांखे संतोष करणो आहे, न कि वहिंवार जे महिनत करण में, न पुरुषार्थ करण में। पुरुषार्थी देव है, राम जी तेरा और कोई देव नहीं, तेरा पुरुषार्थी देव है। पुरुषार्थी करे, परस्वार्थ करे असां परमार्थी थियूं, असली लक्ष्य खे प्राप्त करे असां परम गति खे प्राप्त कयूं। इहो असांजो जीवन जो लक्ष्य आहे, संतनि ठारायो आहे। मुंहिंजा साईं त अॼु असां उन्हनि साईं कंवरराम खे यादि करे, अॼु असांजे काथे काथे हिकु नगर जी न्याणी जे लाइ उनखे ॿिए नगर में वञिणो थियो पए। मां स्वामी गंगेश्वरानंद महाराज सां 1984 में गोदड़ियाला धाम जो उद्घाटन थियो। 6, 7, 8 मेलो हुयो अप्रैल में। होलाराम कॉलोनी वारो, नासिक वारो, उहो प्यारो जवान मूंखे उन गार्डन में वठी हलियो, राणी जे पार्क में, जिथे गंगेश्वर महाराजनि 4 वेदनि जो हिकु ई वेद लिखियो आहे। संस्कृत में चक्षु रहत हुया, 111 वरे जा चोलो छॾे विया। ख़ार बम्बई में हुनजो आस्थान आहे। उन होलाराम मिलियो, चए स्वामी जन सां मिलूं। मां चयो हा। व्यासे उनजो आश्रम आहे, स्वामी गंगादास जन खां अॻिते हली करके बाएं हथ ॾऊं। मां पुछां तो साईं संत कंवरराम आपने देखा? नमस्कार माता धनी फकीर खे सदायो जीवायो वठिजो। नमस्कार नमस्कार। लेटिया प्यान हृदय सां प्रफुल्लित थी करके और चई था वजन, हाँ वह सच्चाई हृदय जी हुई। मैंने देखा सिंध हैदराबाद में जब वो गाते थे तब आकाश गूंजता था, और वो झोलियां करते थे, वो झोलियां करते मोहम्मदों को देते थे, क्योंकि वहां के जो हिंदू रहने वाले थे वो झोलियां नहीं लेते थे। हिक ही लाइन में एडो संत कंवरराम साहब लाइ उहो चई विया। अॼु मां संत कंवरराम जी थोड़े में एंड चई अचां। उते रहंदड़ हुया, पार्टीशन को संगत पोइ आई आहे 47 में, पर संत जेका शहादत करियो 1973 में भरचूंडी जे पीर खे उते मारियो वियो। और अख़बार चोट खां वठी मां पढ़ंदो रहियो आहियां। उहा अख़बार पढ़ियमि। अॻु में असां सिंध में ॿुधंदासीं त पीर पागारे जी 9 लख मुरीदी आहे हुर,
बसि वधि में वधि इन जी ॿुधण में ईंदी। बाक़ी जेके बि पीर हुया जंहिंजी मुरीदी जेतिरी हुजे इन में कोई वास्तो कोन हो इन ॻाल्हि जे रखण जो, हे आम ॿुधण में ईंदी हुई। पर उन वक़्तु अख़बार में 3 पीरनि जो हवालो आयो त पहिरियों नंबर मुरीदी सिंध में आहे तालिबिन मौला जी, जंहिंजा अॼु कलाम हलनि था। फ़क़ीर मां पीर थियणु सवलो, पर पीर मां फ़क़ीर थियणु ॾुखियो आहे। इहे फ़क़ीर थी विया जेके कमाई करे अॼु असां पीरनि वांगुरु पूॼूं था, उन जे आसिरे हे रोटी खाऊं था। पर तालिबिन मौला जी एॾी मुरीदी हुजण खां पोइ उहो पीर हुयो, जीअं पागारो पीर हो तीअं उहो पीर हो, पर उहो पीर खां पोइ फ़क़ीर थी वियो, जंहिंखां पोइ उन जा इहे कलाम ठाहिण शुरू कये जेके अॼु सिंध में वॼनि था पिया। 3 नंबर मुरीदी हुई भरचूंडी जे पीरनि जी, इहो अख़बार में पढ़णु मिलियो। और बाक़ी इतिहास तव्हांखे ॼाण आहे त सखर में जेका उन पीर जे पुट सां थी असांजे हिंदू महासभा जी, हिननि खे इहो निर्णय वठणो पियो त असां बि कोई सिंधियुनि जो हिंदुनि जो कोई वॾे खे संतनि ॾे चिठियूं बि अहिड़े क़िस्म जूं 2-3 आयूं, पर प्रभु जो भरोसो रखियो। कलेक्टरा साहिबु पहुतो, हवालो वॾो आहे, मूंखे ज़रे ज़रे संत कंवरराम साहिब जी जेको मिलंदो आहे उनखे हिस्ट्री वठबी आहे, वॾनि खां संतनि खां बहुत ही कुछ मसालो आहे, शायदि वॾो वॾो ग्रंथ भरिजी वञे। मुंहिंजा प्यारा, त उन पढ़ण मां उन जो जेको खून थियो और उन में उन जो हथ हुयो। और रहड़की साहिब में साईं साधराम जे पिता खे भगवान दास साहिब खे जंहिं ॿुधायो त चंड ते हिते आयो उहो पीर, और चयो त उन्हनि किननि हथनि में हे हथ बि हुया। उहो सिर त न लधो, पर उन धड़ जे लाइ बि सखर ज़िले खां वठी जेके बि वाह हुया, हिते नहरी सॾिबियूं उते वाह, उहे सभु वाह बंदि कराया विया। कंहिंमें उन जो धड़ न लधो, सिर काॾे वियो ख़ुदा थो ॼाणे। और कंहिंजो बि अलाए धड़ हुयो नहर मां खणी करके उन्हनि पंहिंजी दरगाह ठाहे छॾी उन पीर जी। त इहो अखर पढ़ण खां पोइ हिननि जेको निर्णय वरितो त असां हीअं कंदासीं, अगरि इहो तव्हां ज्योतिषियुनि जो ॿुधी आया हो, ख़ुलासो वॾो कुझु अहवाल आहे, हिकु हिकु विषय ते मां पूरे नक्शे रूप सां रखी वठां। पर कंवर तो पाण सिर ॾिनो हो, कंवर तो पाण सिर ॾिनो, उनजी रूपरेखा रखबी त राति गुज़री वेंदी। छड़ी पाण सिर ॾियण ते कीअं ॾिनई, उनजा ज़ाहिर कीअं मिसाल आहे। पर इहा शइ अॼु संत कंवरराम न करे आहे। और एतिरी मुरीदी उनजी उथी पई आहे हिंदुनि जे लाइ त असां हिंदुनि जी छा हालत थिया। बसि मां इन अखर मां चवणु चाहियां थो त संत हिकु सिंधी क़ौम जे लाइ क़ुर्बान थी। मुंहिंजा प्यारा साईं, अहिड़े संत जो सचो साईं कृपा सां बाबा साईं खे वठी विया। कंवरराम साहिब पहुतो, असांजो ॾाढो बि बाबा खे पहुचाए आयो उते, हुननि चरणनि में रखियो सचे साईं खे। साईं हे तव्हांजी शेवा में रहिजे। हे हुयो अॻ में असांजो, पर तो वटि सिर्फ़ु ॼायो आहे। उते पहुता, 99 साल जी साईं बाबा जी ॼणो हिकु विषय हली। नवे साले में मथो टेकियो और आज्ञा कयो सचन सतगुरनि, हे गभरू थे जवान थे शेवा करण लायक थे, पोइ इनखे रहड़की साहब पहुचाइजो। 9 साल खां पोइ उते पहुता। साईं कंवरराम साहब हाज़िर हुया, सचा साईं ब्रह्मलीन थी चुका हा। उन दर ते बाबा ॿुधाईंदा हा, कॾहिं 2-4 अखर कोई ॿुधायूं, 18 वरिया सांधे रहिया, पर 2-4 अखर के ॿुधाया ऐं कंहिं कंहिं सांगे सां। साईं कंवरराम साहब बाबा जन गॾु शेवा कनि। 9 साल खां पोइ साईं जन खे उते वञण खां पोइ शेवा कंदे उनखे बख़्शिश कई वई गऊं जी शेवा जी, जेको असां सॼे हथ खां पोयों चित्र रखियो आहे। इहो साईं साधराम साहिब जन 2001 में प्रेज़ेंट रूप में रहड़की साहिब जी हिकिड़े विशेष असांखे सरोपा जे रूप में इहा ओॾों खणी आया, हिते ॾेई विया। उन उते स्थापन कईसीं त जेका बाबा जन उन्हनि जी शेवा कई और सतगुरुनि जी कृपा उन जे मथां बरसी रही आहे। पोयों असां इन तस्वीर जो दर्शन करे सघंदा आहियूं। सियारे उन्हारे पधर जी जायूं ठहियल आहिनि।
9 वरी शेवा कयूं, तंहिंखां पोइ नामदान जी बख़्शिश थी। 9 वरी ॿिया साईं रहिया जंहिंमें ॿियूं शेवाऊं बाबाउनि खे ॾिनियूं वयूं, गुरमुखी पढ़ाइणु, अन्य अन्य शेवाऊं। 18 वरी रही करके इन विच में ॾाढा साईं अबान जा नंढा भाइर हुया, माइटी आई, ॾाढो आयो। साईं बाबा जी विहांउ, बाबा इनकार कयो, बसि मां घोट करे छॾियो आहे, मोटी विया। उहे चाचनि जी असांजी शादी थी। साईं कंवरराम साहिबु विया। जॾहिं साईं शेवा पूरी कई, बाबा साईं जन खे सतगुरु सतराम दास साहिब जन सुम्हण बाबा जो 18 वरी ॾींहं जो चाहे राति जो, ऊन्हारो चाहे सियारो, ॾेर साहिब जी परिक्रमा में सचे साईं सतगुरु सतराम दास साहिब जी जिते गंगा बि प्रगट थी हुई। त आज्ञा कयो तूं शादी कर। इन ख़्याल खे सुपनो करे छॾे ॾिनो जो इहो ख़्याल ई न रहनि। जॾहिं ॿिए भेरे इहा सुपने में दॿ कयूं त तूं ब्रह्मचारी थी करके असांजी शेवा कंदे, इहो असांखां तुंहिंजो ॿारु खयो न वेंदो, ऐं जेकॾहिं तूं इहा ॻाल्हि न मञींदे त असां तुंहिंजा गुरू न थींदासीं। शिष्य खे इहो अखर कोन ख़्याल में ईंदो त मां ब्रह्मचारी आहियां, गुरू सभु कुझु समर्थ आहिनि, सभु कुझु आहिनि, पर इहो भाव लॻंदो गुरू ई न थियनि त मुंहिंजी शेवा बाक़ी छा रही। सुभाणे जो अधी सदोरी माई उन्हनि जी न्याणी हुई जेका मूंखे ॻाल्हि ॿुधाए पई। पहिरियों अची मूंखे चयूं, साईं अम्मा पलव त पायो, मुंहिंजी शादी थिए। उहा ॻाल्हि ज़ाहिर न कयो। चई कीअं? चई तो हाणे हेॾी उमिरि थी। चई बसि तव्हां आसीस कयो। साईं कंवरराम साहिब जन वटि बि असांजो नानो शेवा कंदो। इहो कार्य थियो। कीअं संतनि खे 39 वरे में बाबा जन खे शादी करकाए इहो कार्य करिणो कोई हुयो। त सतगुरु वठी विया। साईं कंवरराम साहिब गुरभाई बि थी रहिया। वरी सतगुरु जी आज्ञा सां नामदान जो उपदेश बि साईं सतराम दास साहिब जो, कंवर मुंहिंजो रूप आहे, तूं उन खां नाम वठि, मां देह त्यागे चुको आहियां, हिन वटि मुंहिंजो उहो रूप आहे। उहा बख़्शिश उन्हनि मां मिली। वरी उन्हनि जी कृपा सां असांजी ॾाढी गुज़ारे वई। साईं जन जतो ई न आया, उतां पन्याकल में ज़मीना वरितल हुयूं असांजे ॾाॾे जन जूं। साईं जन लक्ष्य पूरो करके बाबा साईं पोइ आया। ॾाढो विच में गुज़ारे वियो। सर पगड़ियूं रोटी थी वई। बाबा कोन आया। 18 साल खां पोइ जॾहिं लक्ष्य जी पूर्ति थी, उहा आत्म साक्षात्कार थियो। सतगुरुनि आज्ञा कई हाणे तूं वञ। तॾहिं उहो पंहिंजे ॻोठ में आया। मुंहिंजा प्यारा साईं, और पन्याकल में जिते आस्थान आहे उते साईं जन खे चरण घुमायूं। साईं जन आज्ञा कई पुटु हाणे ॻोठ छॾे हिते आस्थान वसाए और भॻवान जो भॼन करे वेठो और आए वेझी वेठो शेवा कर। बसि जेके मूल गृहस्थ जा धर्म आहिनि, नाम जपे, आए वए सां राज़ी रहे, अथी ईंदन में अलाह, बसि उहा शेवा अख़्तियार थी। उन शेवा जो रूप साईं जन 18 वरिया वरी उते ई पंहिंजे पन्याकल में आस्थान ठाहे रहिया। 3 साल पोयां सचा साईं वठण आया बाबा साहिब जन खे। चयूं साईं कृपा कयो बचड़े, त चऊं 2-3 वरी तोखे छॾियूं था। साईं भगवान दास साहिब चवंदा तुंहिंजे पिता उहा जेका कमाई कई तव्हांखे बख़्शिश करे वियो आहे। 60 में 4/9 ते बाबा साहिब ब्रह्मलीन थिया। त इहे सभई नाता साईं कंवरराम साहिब जा, गुरभाई गुरी रूप। वरी घोट बि पाण बणिया, पुटु परणायो, वरी आहे वाधाई ॾिनो। त कुंवार ऐं घोट खे बि वाधाई हुजे, वॾनि सभिनी खे ॾींदे जीअं विहांउ में थाल खणी ईंदा मथो टेकाइण। त चई असां खिली पियासीं, वॾा ॿुधाईंदा हुआ। त कुंवार खे बि वाधाई, घोट बि पाण बीठा, पुट खे वाधाई। चई उहा स्त्री वाधाई ॾियण जी हक़दार न आहे जंहिंखे शेरू पति मिले। बाबा जन गायन जी शेवा कंदे ॼण गूंगा बणिजी विया। बाबा जो मुंहं सां ॿोलणु पंहिंजे तरफ़ां मां पंहिंजी सम्झ में न ॾिठो। 52 वरे खां वठी वेंदे 60 ताईं मां कंहिं ॻाल्हायो, हिकु अखर जवाबु ॾिनो, वरी बसि पंहिंजे ध्यान में। त कंहिं स्थिति खे ॾिसी करके संतनि इहो तखलस ॾिनो, जीअं सतराम दास कंवरराम साहिब खे कृष्ण जो रूप तखलस ॾिनो। 2.5 साल भाई डीलाराम बाशाराम वटि रास लीला सेखारण लाइ मोकिलियऊं। जॾहिं मोटी आया, ॾहरकी में साईं जन रहियला। बचा ॾेखारे, असांजो प्रोग्राम आहे पर हे हाणे तूं ॾेखारे। उहे जॾहिं 2.5 कलाक रास लीला पूरी कयूं, साईं टप ॾेई उथी करे भाकुर पाइनसि था, आ मुंहिंजा कृष्ण। त सचे साईं कंवरराम साहिब खे कृष्ण जो तखलस ॾिनो। और साईं सखी बाबा हेॾे शिव रूप जो सदाईं ध्यान में रहंदा। ऐं ध्यान में जीव खे शक्ति अचे थी। ज्ञान जो ध्यानु, ब्रह्म जो ज्ञान जेको मिलियल आहे उन जे ध्यान में तत्पर रहणु,
तॾहिं हे अमर बणिजी विया आहिनि। मुंहिंजा प्यारा साईं, मां पंहिंजी प्रेरणा ॿुधायां। 1958 में तस्वीर साईं बाबा हेठि कोन रखंदा, दरबार साहिब सिर्फ़ु हुई। मां अचानक पंहिंजी भावना सां हिकु मंजी घुराए करके विहाणो ठाराए तस्वीर साईं कंवरराम जी भगत करण वारी रखी। साईं बाबा जी हाल मां निकिता, ॿाहिरि आसण विरांडे में ठहियल हो। चयो हे तस्वीर, मां चयो बाबा हे मां रखाई आहे। चुप करे विया। हूअं रहरा साहिब संदुल ते पढ़ंदा, जंहिं महिल कथा जी मंजी ईंदी हुई तंहिं महिल उथी बीहंदा हुआ और कथा मथे संदुल ते पढ़ाईंदा हुआ ऐं पाण हेठि वेहंदा हुआ। बाक़ी हूअं संदुल ते वेही पाण रहरास पढ़े मथे आरती करके इहो संध्या जो नितनेम हो। पर जंहिं ॾींहुं खोटी मां तस्वीर साईं कंवरराम साहिब जी रखी संदुल ते, उन रहरास जो बि उहो गॾु वेहण बि उन संदुल ते छॾे ॾिनो। बाबा हूअं ई हेठि वेहनि, रहरास माल बि हेठि वेहनि, बसि मथे वेहण छॾे ॾिनो। 1960 में बाबा साईं हेॾे आया। हे जीवन सॼो प्रभु कृपा करे सदाईं भुलण हार रहूं। बचपन में कई भुलां थियूं हुजनि, पर अदब ऐं आज्ञा में जेतिरो थी सघियो हे उन्हनि जे दामन में रहियो धंधो, उन जे भव में रहिया, उन जे आज्ञा पालन में रहिया। कंहिं वक़्तु मां ईअं बाबा आरामी पिया, मां उथी वियुमि। सैलून मां रिकॉर्ड हलंदो साईं कंवरराम जो, ॿुधी आयुमि। बाबा साईं उथिया वेठा, चई पुटु काॾे वञे? मां चयो बाबा साईं कंवरराम साहिब जो सौटो असांजो साजन फैज़ाबाद जी ॻाल्हि आहे, हाणे हिते रहंदा आहिनि, उहे वठी हलिया। त मूंखे चयूं पुटु अबा सदाईं ॿुधी आहीं, पर उन्हनि खे सदाईं पंहिंजे हृदय में रखो। चलो उन जी कृपा थिए, बसि उहो भाव बणिबो आयो। हिते आयासीं हिंदुस्तान में, मां अजमेर में ऋषि दयानंद जी निर्वाण शताबंदी ॾिठी। हितां बस करे वियासीं, पंजाबी सिंधी गॾु हुयासीं। मां शताबंदी ॾिसणु उते दृश्य ॾिठुमि हिकिड़ो, ऋषि दयानंद जी जिथे म्यूज़ियम लॻल हुयो, उते हिकिड़ी तस्वीर हुई। ऋषि दयानंद जन राजा खे पंहिंजो अन्यायी हुयनि। हिकु सीन ॾिठुमि, उहो दर खड़काइनि था, राजा वेश्वा कमनि, राजा जो कंधु हेठां वेश्वा वञे थी, या सीन उन में ॾिठुमि। इतिहास मां नंढे हूंदे पढ़ियोमि, सचारत प्रकाश ऋषि दयानंद जो। प्रभु जेकी पढ़ाईंदो हो, चयोसि एक शेर कुत्ते के साथ शोभा नहीं देता। इहो अखर ॾुखियो लॻो उन वेश्वा खे। हुन पंहिंजो कार्य कयो। इहा असां घणनि खे सभिनी खे इतिहास जी ॼाण आहे। थोरे हुयो जाइज़ शब्द, उन जे लाइक़ु शब्द हुयो, पर उहो बि उन जे खे साथण खे अणवणंदड़ लॻो। इहो परिणाम थियो। मूंखे साईं कंवरराम साहिब जी उन महिल हिकिड़ी ॻाल्हि यादि अची वई। साईं कंवरराम साहिब छा आहे, हे प्रकृति जेका आहे, जेकी असां हिन में बीज बोईंदासीं, भावना कंदासीं, ख़्यालु कंदासीं, उहो मोट जो फल असांखे प्रकृति मां ई मिलंदो। उहो पुरुष प्रकृति में समायल आहे, उहो अलॻि परमात्मा कोन जो असांखे फल ॾींदो, उहो हिन में समायल आहे। प्रकृति में पुरुष जंज करे हली रही आहे, न त प्रकृति जड़ आहे, तॾहिं चेतना जो पुरुष समायल आहे। त जेको तूं ख़्यालु कंदे प्रकृति में, प्रकृति तोखे ओॾे साथ ॾींदी, प्रकृति इनकार न कंदी। तूं कुसंग पासे वञे, छो जो प्रकृति हिन में जड़ चेतन में ॿई गुण दोष समायल आहिनि। उहे पुरुषनि मर्दनि मां ई थींदा, इंसान मां ई थींदा। तूं जाॾे वेंदे तोखे ओड़ा क़िस्म जा माण्हू मिलंदा वेंदा। बसि इहो तूं पाण खे संभाल। प्रभु कृपा थिए वई, संतनि जो संग मिले, तुंहिंजो विवेक जागी पए, तोखे छा करिणो आहे न छा करिणो आहे, तोखे सुमत अची वञे, उन राह ते हली तोखे संपत ठहे, तूं सुखी थी गुज़ारे वञे। वरना प्रकृति इनकार कोन कंदी। त साईं कंवरराम साहिब खे ईश्वर यश लिखियलु हुयो, त हुनखे अहिड़ा मौक़ा बि साधन बि पंहिंजो पाण मिलंदा। परमात्मा असांखे साधननि जे रूप में आहे, छो जो कार्य त साधन मां सिद्ध थींदो। संसार साधन आहे, शरीर साधन आहे, गिला नेकी साधन आहे, मान अपमान साधन आहे। सिर्फ़ु सम्झण जी ज़रूरत आहे इन ॻाल्हि खे। परमात्मा जो दया और इंसाफ़ हर हिकु मनुष्य ते, अवतार हुजे, डाकू हुजे, चोर हुजे, संत हुजे, हर हिकु जे मथां बराबरि बराबरि हली रही आहे। उहा दया थींदी कान्हे, न को पोइ थींदी। दया और इंसाफ़ साथ साथ परमात्मा जो हर हिकु जे मथां हली रहियो आहे। सिर्फ़ु सत्संग करे इन ॻाल्हि खे सम्झण जी ज़रूरत आहे। जीअं राजा खे नालो ॾिनो वियो आहे दंड, राजा मीन्स दंड।
त दंड जेकॾहिं शासन कंट्रोल न हूंदो त संसार सॼो बिगड़ी वेंदो। राजा जो दंड ॾियण ई दया आहे। त दया जा रूप आहिनि। असांखे दुख अचे थो, इहा बि दया आहे जो असां पाप कया आहिनि त वरी असां न कयूं। असांजे लाइ सुजाॻी अचे थी, इहा बि प्रभु जी कृपा आहे जो दुख दारू करे मोकिलियईं। सो मुंहिंजा प्यारा साईं कंवरराम साहिब नगर में हिकिड़ी ते वेठा हुआ, शाम जो पहुता। कंहिं प्यारे उथी करके वेनती कई, साईं ग़रीब हिकिड़े मुंहिंजी कन्या जो कारज आहे, हा मुंहिंजो पुटु परणायल आहे। मुंहिंजा साईं मुंहिंजो पुटु परणायल आहे, हाणे उहो भाई छोकिरी नथो ॾे और उहो भाई हिते वेठो आहे। बसि एतिरो चई साईं जन चयो, अबा नालो खईं फलाणो मल, अबा वेठो आहे? चई हा साईं। उथी बीठो, हुकुम कयो साईं। चई अबा तो छोकिरी हिन जे ॿार सां परणाई आहे? चई हा साईं। चई पोइ ॾेसि न अबा? चई हा साईं। कुझु बि कोन्हे। चई त मां छो रोकी आहे? हा साईं। चई चङो अबा, हाणे तूं घर हल, असां अचूं था छोकिरी खे वठण। बसि हेॾो कन में अची साईं खे कंहिं चयो त साईं छोकिरी जे हिते रुकण जो कारण हितां जो मुखी आहे, उन जी वास्तेदारी थी वई आहे उन छोकिरी सां। बसि कन में रखियो। जीअं उथिया उन मुखी जे बांह खे हथ में हथ विधऊं और साण वठी हलिया। हिकिड़ो शेवादारी साण खयों, घोट जो पीउ और छोकिरो। साईं उन जे घर आया, उन जे परिवार पेरे पिया, ॿारड़ी बि पेरे पई। हाणे मुखी साहिब खे चवनि था, मुखी साहिब अबा हे संजोग अॻ में परमात्मा जे तरफ़ां जुड़ियल हुयो, पर कंहिं कारणवश हे थोरो विजोग थी वियो, थोरो विछोड़ो थी वियो, पर हाणे असां मिलायूं था वञूं। ऐं जेको हथ में हुयो न मुखी जो, उहो उन ॿारड़ी जे मथां हथ रखायूं। हाणे तोखे पार थी वरी हे कॾहिं विजोग न थिए। संसार में जेका बि वस्तु या व्यक्ति ठहियो आहे और जेको बि शब्द ठहियो आहे, टे शयूं कोई ख़राब कोन्हे। असांखे इस्तेमालु करण जो सिर्फ़ु तरीक़ो खपे, कहिड़े माण्हू खे कहिड़ो शब्द कहिड़े वक़्तु इस्तेमालु करिणो आहे, कंहिंसां करिणो आहे, कहिड़ी शइ खे कंहिं महिल इस्तेमालु करिणो आहे। कुझु बि शइ ख़राबु कान्हे। वेश्वा बि आहे, उहा कंहिंजे लाइ ठही आहे, हर माण्हू जे लाइ न ठही आहे। कहिड़ी शइ कहिड़े वक़्तु कंहिं माण्हू खे इस्तेमालु करणी आहे, सिर्फ़ु इहा ख़बर रखणी आहे। चयो चिलम में आफ़ीम विझी करके कंहिंखे अधरंग थिए और तुरत उनखे छिकाए, ॿ चारि फूका छिकाए उनखे गर्मी, उहो अधरंग लही वेंदो, त ख़राबु छा आहे? गुरु गोबिंद सिंह महाराज जन भंग जो प्यालो पी आफ़ीम वठी करके भंग पींदा, उहा शक्ति अची वेंदी, कार्य कंदा। सुवाल आहे त कहिड़ी शइ कहिड़े माण्हू खे, इन विषय ते हिकु हिकु ते हलबो त राति गुज़री वेंदियूं। मुंहिंजा प्यारा, त वेश्वा हुई, हो उन मां पंहिंजे घर मां न तिरपत थी सघियो, वधी वियो। राम उन में काई कुल जी भ्रष्टाई कान्हे, ग़लति त थियो, पर बाक़ी वेश्वा खां सवाइ काई बि स्त्री आहे, उहा कंहिंजी कन्या आहे, कंहिंजी घरवारी आहे, कंहिंजी माउ आहे। अगरि जेकॾहिं उहो संग हिन जीव जो आहे त ॿई कुल लजदा उन स्त्री जा। त संत कंवरराम जो कहिड़ो तरीक़ो हुन अपनायो, इहा ॻाल्हि मुंहिंजे मग़ज़ में ठणकी आई। उहा सीन ॾिसी करके त संत कंवरराम कीअं हुन मुखी जी बि लजा रखी, न्याणी जो बि कुल बची आयो। केॾी हिकु ॻाल्हि घटना थोरी में रूप छा रखियल हुयो, जंहिं मूंखे प्रेरित कयो त संत कंवरराम जी अहिड़ी शताबंदी जेका मां ॾिठियूं थो वञा, मां मल्हाईंदो। और उहो मां आगाज़ गोदड़ियाला धाम ते कयो। उतां ॿुधी करके 5 अगस्त अमरावती में साईं जन मूंखे घुरायो मेले ते। मां इहा ॻाल्हि उते बि रखी। साईं पेशुराम साहिब जे मुख मां शब्द निकितो, हिन शताब्दी मल्हाइण जो सेरो हिन चांडू खे आहे। राम बाबा जयंती उते थींदी आहे, प्रेम सां शताब्दी मल्हायो। मां अॻ में भाई दीपाराम खे चयो, चाहे लख ब लॻे, मुंहिंजी स्थिति ईअं सवन में हुई, मल्हाईंदासीं। चई तो ईअं चयो आहे? मां चयो हा साईं। प्रभु प्रेरणा सां साईं जन वेठा आहिनि। शायदि मां उन्हनि ॾींहंनि में मिशन ठाहिण जो ख़्यालु, पर इहा भावना हुई जेका असां संत कंवरराम जी मिशन ठहे। राम
उहा हिकु निष्कामी हुजे, ॿिया वेष्णु हुजे। मूंखे अहिड़ा प्यारा मिलनि जेका इन ॻाल्हि खे खणी ॿियनि। भॼन सत्संग थिए, वरी मथां आहे महफ़िल हले त उहो असरु हलियो वेंदो। प्रभु कृपा सां हे टाइम पवंदो आयो और बाबा साईं जी हे शताबंदी खां पोइ और 1992 खां पोइ संत कंवरराम जे आस्थान तां ई अमरावती खां ई मूंखे हृदय में प्रेरणा थी त जेको ॿाहिरि असां अचो वञूं था उहो तो खणी छाजे लाइ हेॾे वञूं। प्रभु पंहिंजे प्रेम सां रोटी खाराए थो। उन ॾींहुं रोटी 12 साल थिया आहिनि, जिथे वञिबो आहे जेकी मिलंदो आहे इहा शइ उते ॾेई अचिबी आहे, उते पंहिंजे नंगर में हलाइनि। और 95 खां पोइ त पूर्ण तरह सां जिथे समितियूं ठहियूं, बाबा जुआ मांस शराब वेश्वा इहे 7 ॻाल्हियूं नीति शास्त्र में लिखियल आहिनि त बुधवान पुरुष जो धर्म आहे, इन्हनि खे न छुहे। इहे भारत खां वठी सभिनी पाताली लोकनि में इहे 7 ई शयूं आहिनि, पर बुधिवान खे इन खे छुहे न। त मां 5 प्यारनि खां समती वारनि खां चाहे दरबार जा जेके हिते शेवक आहिनि हज़ारे, इहो उन खां नेम ऐं विर्त वरितल आहे त जूप मास मद वेसवा हिंसा चोरी नार सप्त लोक में सप्त हैं सप्त न छो उदार। असां पाण ते नियण तो न कंदासीं, समाज जी कीअं शेवा कंदासीं, कीअं संत जो नालो कंदासीं, कीअं उहा फलीभूत थींदासीं, कीअं आशीर्वाद पाईंदासीं। इन रूपनि सां उहा छांव जा सन सां बि गॾु कयूंसीं और मिशन खे बि सॾु कयोसीं त मतां ईअं न सम्झनि छो सॾु कयो अथऊं, छाजे लाइ। चयो मान 1 लख रुपया मुंहिंजी शेवा में लॻंदा, हिन काउंसिल जी शेवा में लॻंदा, मिशन जी शेवा में लॻंदा, पेंशन जी शेवा में लॻंदा, मुंहिंजा लखे रुपया उन्हनि जी शेवा में लॻंदा, समाज जो कार्य थिए। त मुंहिंजा प्यारा त इहा भावना बणी आई। अॼु 25 साल रजन जयंती ते हे जेको फलियो फुलियो आश्रम थियो आहे, जंहिंमें 150 नंढे वॾे कमरा आहिनि, 25 कंहिं सामान टपड़ में लॻल हूंदा, 125 सुम्हण जे लाइ, तीअं 50 हाल आहिनि जेके 2 हाल 500 सुम्हण जा हाल आहिनि। कुझु कार्यनि में रहंदे बाक़ी हाल त हेतिरो सॼो विशाल रूप मां चाहियां थो त हे सभु समाज जे समर्पण थिए, समाज कार्य करे, सदाई समाज जी शेवा जे लाइ आहे। और एतिरो हाल जेको हिन वटि 3000 माण्हू हेठि सुम्हण में और अंदर ढक में सुम्हण जी हिते गुंजाइश आहे, सवाइ हिन पेंडाल खे छॾे करे। 72,000 फुट हे ज़मीन आहे। मां इहो आह्वान पियो करणु चाहियां, लखनऊ सेंट्रल आहे, 4-5 महात्माऊं काथे के न के हिते अख़बार में लिखियल हूंदा, काथे न काथे अचनि था, त मां उन संस्थाउनि खे बि आह्वान करण लाइ थोरी ढिल विधी आहे। थोरो आवाज़ उथी त वियो आहे, छो जो महीनो ख़ाली कोन्हे जिथे 4-5 संतनि जा हिंदुस्ताननि जा हिते सत्संग संस्थाउनि जा न थींदा हुजनि, महीनो ख़ाली न आहे। और 200 माण्हू रहणु, हाणे तामिल जे पासे जी माता आई जंहिंसां 200 फारन जा 150 उहे माता हिते रही, उनजो 50 साल मल्हायो, जंहिंमें राष्ट्रपति और प्राइम मिनिस्टर बि उते पहुता हा। 192 मुल्कनि जा माण्हू आया। उहा माता हिते अम्मा सलनस्पिया हिते आई रही वई। ईअं RSS जा, आर्या समाज जा, सिंघनि जा, राष्ट्रीय एकता जा, गायत्री परिवारनि जा सभु सम्मेलन, कई भेरा गवर्नर जेके वठी अचनि सभु। त मां अञा आह्वान पूरो न कयो आहे जो हे सॼो कार्य थोरो निर्माण जो हले थो, हिन साल खनि हलंदो। हे हाल पूर्ण रूप सां ठीकु करे पोइ उनखे वेनती कई वेंदी, सभु तव्हां सत्संग हिते करायो। गाॾियूं बि हिते 2-4 साईं जी शेवा में आहिनि, तव्हां संत खे वठी ईंदियूं। सभु कुझु ठहियो ठुकियो पियो आहे, पखा पेंडाल प्रसाद पंहिंजो हलाईंदासीं। हिते जीअं 12 महीना सत्संग जी हिकु नंदी हले पई, प्रवाह हले पियो, इहा ई भावना आहे। पगड़ियुनि जे लाइ बि समाज खे चई छॾियोसीं प्रेम सां, हिते 3 पगड़ियूं, सॼो हे पेंडाल भरियो पियो हो। सभु प्रकारनि जो तव्हां सुख वठो। पंहिंजा विहांव हिते मुंड खां वठी शुरू खां वठी 4-4 विहांव गॾु थियणा, सामूहिक त थियनि था, पर समाज जा बि जेके मिट माइट सभिनी खे राहियो अची, सभु पंहिंजो पाण शेवा थींदी। जिणियाऊं पायो, जेकी बि सामूहिक जेकी बि थिए थो, सभु भंडारो हितां थींदो, चांहियूं हितां थींदियूं, रिहाइश हिते थींदी। अचो तव्हां मल्हायो, हे तव्हांजो केंद्र आहे। इहा ई शइ मां पंहिंजनि खे चवणु चाहियां थो। इहा ई सुभाणे मिशन खे चइबी, इहा मां तव्हां जे अॻियां में वेनती रखां थो। जेको भारत देश लाइ कार्य थिए, बसि त मर्कज़ ठाहियो, सभु शेवा लाइ सभु कुझु तव्हांजे हाज़िर आहे। एतिरे निखरनि सां मां सभिनी आयलनि जो प्यारे साईं केशवाणी साहिब जो, जंहिंजे हिन अखर ॿुधी करके असांजो सत्यानंद सावलाणी
बाबा साईं जे संतनि जो बि सेक्रेटरी आहे, साईं कंवरराम साहिब जे संतनि जो बि सेक्रेटरी बणायो आहे। खज़ानची भगवान दास हिन दास खे शेवा संरक्षण में असांजा साईं साधराम साहिब, साईं वासुदेव साहिब, साईं मनोहर लाल साहिब, सतगुरु दरबार जा साईं कंवरराम और साईं सतराम दास परिवार जा असांजा संरक्षण आहिनि। मां तव्हांजो आभार मञां थो, सभिनी आयलनि जो लख शुक्राना मञां थो। संत जो नालो वठी करके हे अधिवेशन कयो अथव। हिते हिकिड़े भेरे गवर्नर आयो, पहिरें भेरे में हिते सामूहिक विहाउ में प्यारा असांजा नारायण वारा आहे, सभु जवान असांजा लायंस क्लब वारा 84 खां वठी मां सां सभु जुड़ियल आहिनि। सभई संस्थाऊं 36 संस्थाऊं जंहिंजो प्रेसिडेंट असां लधा पंहिंजो मोहनलाल खे बणायो आहे, उहे संस्थाऊं 36 संस्थाऊं में अची करके 6-6 कलाक हिते टेबल ते साम्हूं तव्हांखे नज़र ईंदा, पंहिंजी शेवा पाण अची ॾींदा आहिनि। 36 संस्थाउनि जा मुख्य अध्यक्ष, बाक़ी त सभु शेवा शहर करे रहियो आहे। मां आभारी आहियां पूरे नगर वासियुनि जो, अध्यक्षनि जो। त हिकिड़ो ई ठपो पहिरियों चई, जंहिं संत जे नाले सां हे सामूहिक मंडल संत बाबा आसदाराम हे विहाउ कराए रहियो आहे, उहो नालो ई सॼो कार्य कंदो। असांखे चिंता करण जी कहिड़ी ज़रूरत आहे, सभु कार्य पाण कंदो। त मां इन भाव सां हिकिड़ो इहो बि आह्वान कयां त जिथे बि जेतिरे बि सभाऊं ठहियल आहिनि, धर्म धार्मिक और समाजी संस्थाऊं, उते घटि में घटि कंहिं न कंहिं संत जे नाले सां, गुरुदेव जे नाले सां, संत कंवरराम जे नाले सां हिकु संस्था हुजे उन संत जो आशीर्वाद मिलंदी। सिंधी त आहियूं, यूथ त आहियूं, सभु कुझु आहियूं, पर उन सां संत जो नालो पइजी वञे त उनजो असरु पवंदो आहे, प्रेरणा थींदी आहे त असांखे कहिड़े रूप सां कार्य करणो आहे। इहो मुंहिंजो भाव आहे, मां व्यक्त कयो तव्हांजे अॻियां। भुल चुक थी वेजे, तव्हां बुज़ुर्ग आहियो, सभु आसीस कजो, इहा सत्संग शेवा असांजी हलंदी रहे, तव्हांजा दर्शन थींदा रहनि। हे 2-3 ॾींहं मेलो आहे, सदाईं प्रेम सां शरीक थी करके पंहिंजो थिए मल्हाईंदा। इन्हनि अखरनि सां मां सभिनी जा आशीर्वाद वठां।